असां पंहिंजी लुटियल तहज़ीब ऐं सकाफ़त जा टुकड़ा गॾु करे हिन ॻोल्हे ते ॿीहर जनम वठी मोहन जे दड़े जो शहर वसाईंदासीं, जंहिंमें रक़्स असांजी रिवायत ऐं खोजना असांजो असल मक़सदु हूंदो। असां हुन धरतीअ तां कब्ज़े खोरनि जे पेरनि जा निशान बि मिटाए छॾींदासीं। असां इंसान खे चाहींदासीं, असांजो ख़ुदा बि असां वांगुरु पुरअमन हूंदो। असीं सिंधूअ जे पाणीअ सां ॿीहर नई नस्ल तयारु कंदासीं, जेका हथियारनि सां न पर फ़न सां इश्क कंदी। अॼु असां तुंहिंजे कब्ज़े हेठि मजबूर सही, पर हज़ारनि सालनि खां असां ते जबर करण वारा, असांजी धरतीअ ते नफ़रत जा फ़सल पोखण वारा, असांजी नफ़रत तोखे गर्क करे छॾींदी। हिकु ॾींहुं असां हिन आज़ाद फ़िज़ा में उॾामंदासीं। ऐं मुंहिंजी महबूबा, उन ॾींहुं मां तोखे उॾाए कंहिं सरसब्ज़ टारीअ ते वठी गुलनि जो रस पियारींदुसि, पंहिंजे चपनि सां तुंहिंजी ॻिचीअ में सुरसरी कंदुसि। उन ॾींहुं मोहब्बत खे गैरत जो ख़ौफ़ न हूंदो। उहो ॾींहुं दर हक़ीक़त गैरत खां मोहब्बत खे आज़ादु कराइण जो ॾींहुं हूंदो। हा, हिकु ॾींहुं उहो ज़रूरु ईंदो।